केड़ो कम शुरू कयो थई? खेरा जे घर गुलेलियूं चुटण जो। छोरा छोरा यो कम कंदे माना पी जो पटके लाणो तो सुठो थे। हां अरे हुआ ना डायर थई डायर कान थी रत पिए। गाल बुध चंगो थियो जो तू अची वे। मुके पैसा था खपन, पैसा त दे। मनी मातो रे केड़ा बन अन्या घर में मत पे रखा तो बापू अगर बात हेडो पटे वेटिया पैसा त दे। इहो नथी पुछी न मानी खाइंदे ताकि पैसा लाइडो करे बात पटे ते पैसा त दे। किता जी पैसा? हाँ मिलई थी मानी भुख तो मरी। हां पेरी मुके 200 रुपया दे मुके 200 रुपया। 200 या ये तो 200 छा थई? हां एडा पैसा कर दिया काडे? मंगणी है न पाड़ी में मंगणी उते डाज में पैसा देना है न। कमाल मंगणी ते भी डाजो चित्ती जी थी यही जा। तोखे केड़ी खबर? अन्या नवा नवा घणा ही रिवाज निकरी विया आहिन। तू हाने छड ने गाल के बस मुके पैसा दे। वन तेरे मन से खड़िया वन यही धोखा हरकत करे वन मन खड़िया मिलई थी मानी पर तो जल्दी पैसा कर। मानी खड़ी मानी पैसा न खा पैसा तो जाए न क्या मानी खारा तो पैसा काई तो छोरा न बुधा जा तो बाबा पैसा कौन दी। ये टप टप छा चलाती थी बकरी छोला कटी दिन भर दे कड़ा तो बाबा हेलो तोखे विलाचार कोने सजी रात टंगू हणण जो। क्रिकेट छॾ जने तोखे ख़बर पिया त खानो सुधरण जो न आहे पोइ क्रोध छा जो? क्रोध कोन थी कयां सच थी चवां। हिक न हिक ॾींहुं अची वञे के मुसीबत में पोइ चवंदे त सभाई सच चयो हुयो। हा ख़बर आहे मूंखे तूं कमु सचारे जी धी आई बस कर हाणे। हा हाणे सॼो ॾींहुं पियो हूंदे घर में बकरियूं वञनि बुख मरियूं। अरे छोकरा छड़ के हल बकरियूं कायल केड़े पासे कायो ना? हाणे ये करे शहर वारे पासे ना भेज जाए जे पुलिस अचे न तो ड्रोड़ी अचे मूंखे ॿुधाए जाए। हां वरी को उबतो कम करे आए छा? सभाई जने तोखे ख़बर आहे न त जंहिं राति खानू घर खां ॿाहिरि हूंदो आहे उन राति खेर न आहे हूंदो। तोखे त अलाह सां बाकी असांजी जाइ न आहे। समझण वारो हुजी त समझाए। आचार नबन हद करे छड़िया। अरे सर खानो भी रोज बाजे गोट भगो बीठो आ। जबार तवाजा हथ बदल कोनन के अगे चक्कर जका खानू के ता से खतरी नहीं हुई पुलिस ता कुछ कयो? जबार रेस ता जरा इतरो कुछ करे तो भाई रक्षा ताए तरफ हाली को हिय करे लट को ना आला तो बंदूक खयो दावत हो खानू के टाको डिबो ही डिबो पर आचार नबन जो छा क्यों जेड़ी हु कन था ना तेड़ी कयोन रेस मु मतलब न समझो। जबार मतलब तो साफ आ अजियो मजो तो घर में चोस मारे पियो ही तव्हां भी पुराना पापी आयो। रेस शुरू में असां बे कयूं पर हियर जबार कोले चाट टिपी अचे तने भी तई माट करे वेठा हूंदो। हां सजे गोठ में गाल पे हले वे त जबार वाले घर वाला रवा ओ तो वण ते टंगा पिया। पता के केर चवे रेस रेस घणो सब्र कयोसीं रुगो मुंहिंजो मंगणो थियण दे पोइ ॾिस जाए तमाशो कुछ मुर्सी कयो अकेलो मां तव्हां कोन छॾींदुसि पर तव्हांखे कुछ हिम्मत करणी पवंदी ठाण मुड़सण जो आयो जेकर अञा भी माण्हुनि जी ज़रूरत पयो न त मां तव्हांखे करे ॾींदुसि। चङो रस असां हलूं था अचो अच हिम्मत कयो। मेरे खाना मूं वकील करे छॾियो आहे इंशाअल्लाह जल्द तव्हांजो केस शुरू थींदो। मुंहिंजे ख्याल में हिन ही हफ़्ते तव्हांखे हाज़िरी ॾियारींदा। वैसे मुझो फिक्र न कर सूबेदार जो बिलो कर वड्डो बेशनाख्तो माण्हू आहे मिठले जो ख़ासि माण्हू आहे
मुझे भी कौन तो बुधे का बाढ़ गोली से बाढ़ रैसा सिर्फ एतिरो कर तो वरी मुझे घर में छापो न आणे जेकर मुझा ॿाहिरि रात अचनि था न उन्हनि सां भली रिआयत न करे छो मीर खान भाउरनि मां बेज़ार आहीं छा? रेस वो मुझा ॿाहिरि आहिनि ॿाहिरि मां उन्हनि जी बूटी बूटी मूं वाक़िफ़ आहियां इन्हीअ सूबेदार खे त आंगुरनि ते न चाहींदा आंगुरनि ते पर वैसा मूंखे ख़ौफ़ इन ॻाल्हि जो आहे किथे पापा खे न गिरफ़्तार करे सूबेदार ईअं छो कंदो? छो त सूबेदार खे आचर ऐं नपन हथ कोन ईंदा ऐं हू बाबा जो सहारो वठी उन्हनि खे पेश पवण ते मजबूर कंदो ऐं रसा मां नथो चाहियां त असांजे करे बाबा रोज़ रोज़ थाणे ते अचे। मीर खान इहो ज़िम्मो मुंहिंजो आहे। नई सूबेदार तव्हांजे पीउ में हथ विझंदो ऐं नई वरी तव्हांजे घरनि ते छापो हणंदो। जे रईस इहो ज़िम्मो खणी थो न त पोइ मुंहिंजो बि तोसां मुड़साणो वाइदो आहे जे इन सूबेदार खे पंहिंजे अॻियां गोॾनि भर न झुकायां त मुंहिंजो नालो मीर खान आहे। सोनिया मञा थो त न ॻोठ में तुंहिंजी माउ खां वधीक ॿियो को बि ख़तरनाक न आहे पर छा कयां तोखे नथो ॾिसां त मूंखे सुकून कोन थो अचे। जी अहिड़ी ॻाल्हि आहे त पंहिंजे पीउ खे मुंहिंजे रिश्ते लाइ छो नथो मोकिलीं? बाबा खे ॾाढो चयो अथमि बाबा चए थो खेर असांखे संग कोन ॾींदी। ॻाल्हाइण में हर्जी कहिड़ो आहे शरीफ़? सुणी तूं पंहिंजी माउ खे राज़ी कर त मां बाबा खे मोकिलियां। चरियो आई छा मां मूंसां कीअं ॻाल्हि कंदसि? पोइ छा थींदो असांजो? अलाह भलाई कंदो तूं पंहिंजे पीउ खे मोकिल त सही। ठीकु आहे मां वरी कोशिशि कयां थो बाबा खे मोकिलण जी। अजकारो जोड़ो पा मुझी फरमाइश ते अजकारो जोड़ो कारो सब कारो जोड़ो पायो पंहिंजे पोड़े के पर। अस्सलाम वालेकुम न बन खाने भला दी खबर अजकल कहते मारू आ जुमाली त सलाह दई अब असां गरीबन के किथे था गडायो बा असां तैयार आहियूं तू रुगो सोचे वठ। आज माई ॾिसो न बने पोइ हटणारो मां न आहियां पोइ अच त तोखे बि आज़मायूं था। सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे ॾाढी तकड़ अथई। छो तूं त पोइ हटण वारो ई न आहीं। न न न न न बने मूंखे हीअं सम्झो अथई छा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का हलो हलो काॾे हलणो आहे ॿुधाए काॾे हलणो आहे? जुमा सॼी राति पई आहे सॼो मुल्क पियो आहे जाते वज लॻो। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई मां बुखारो मूंखे लॻी थी बुख भला ॿिए दफ़े हलूं लागी थो। तुंहिंजी मर्ज़ी पर ॻाल्हि ॿुध कंहिंसां ॻाल्हि कई थी त सम्झा थो मां ॻाल्हि खे सम्झा थो पोइ चकर काटणा पवंदा अञा त ॿ कूड़ा निकिता ई कोन्हनि के। अबो ही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तूं फिकुर न कर मामा कंडो कोन लॻंदी बा। ठीकु आहे हलाणे ॾाढो था मूंखे दॿाए फज़ीलत ई कान्हे पाड़े जो चङो माण्हू इज़त वारो चार चङा मां वटि ईंदा मूंखां फ़ैसिला कराईंदा आहिनि चङो चङो ॿिए हिते छा थी पियो असांजी पंहिंजे पीउ जी दिकी आहे सॼी राति दिखा। तेरा जी अञा नंबर न आयो अलाए छो अदे न बन देर कई आ।
ये रात में नहीं दो या ईअं त कोन कंदो ये केड़ा इहो ई दादो न बन ॾाढी देरि कई थी वई तयार आहियो तव्हां असां तो तैयार आहियूं इहो ॿुधाए त अॼु राति कंहिं मथां टांडो रखणो आहे अॼु रेस जे वाड़ ते था हलां कालेरा तूं त खाई खाई सुॼंदो थो वञी मेयूं भरियूं थी वियूं आहिनि बोतार आराम चवंदा खीर बि घटि थो अचे भला भई चारो खड़ वड़ वठो था पैसा पाण खाईंदा वञो हा हा यार ईमानदारी ॾेखारियो हिन कयो ऐं ॿियो कहिड़ो कमु ते चयोमांव हा तव्हां ॿिन्ही मां हिकिड़ो जागे हिकिड़ो सुम्हे ॿई न सुम्हिजो बाबा थोरो होशियार था सम्झो हथियार पाण वटि पंहिंजा विया आहिनि ऐं जेको बि ॾिसो न ज़रूरु को पाछूलो बि ॾिसो डच गोली
जुमा मास्तर रात यार चोर कमाल करी रिया। हाँ बा मनु से बधी मेह काव्या साध रही सजी अड़ी मास्टरड़ा ये चोर ऐसा खा गुजा न थी। हाँ हाँ सच जुमा जुमा खुदा खुदा कर खाम खा तो मोचड़ा मोचड़ा करी। अरे हिने ईशानड़ा अन्य हने जुई में जवान जाओ ना है तो जुमे के हथ लाए तो थी वने को नमूनो। हाँ हाँ ऐसा न जुमो जवान थी जवान तो इनके ये समझो। अच्छा हाँ जुमा तो के भला रात चोर मिले। अच्छा मास्तर तू पक जुमे के मोचड़ा खा रही जुमो आए बेलाल वाणे जोहारी सो पादर खाइंदो। अरे मियां मास्टरड़ा इने ईशान के केड़ी खबर बाबा साजी छड एहसान के। हाँ जुमा तू बुधाए भला रात चोर डिठा ही छा। अड़ी हाँ चूरन मां के सलायो भो। जुमा मेहरे सजी अथई अजायो बताल न वञ चोरन खां अॻ में थाने ते तू न टंगियल हुजी। अरे जेल में मुड़सन लाइ ठया थी बाबा मुड़सन लाइ असां नमूनो कंदासीं। हाँ सतरिया जावल ना हूं पूरन महीने जा जावल हूं। हाँ हाँ जुमे के जेल जी परवाह। अच्छा हाँ जुमा रात कह सलाह कई तो सा यार मां पे वञा घर मां खे मिलियो रस्ते ते न पन मूंखे चई शिकार ते हलो मूं चयोमांसि मां न हलंदुसि मां घर मोटी थो वञा पा पर ॿुध इहा ॻाल्हि कंहिंसां न कजांइ थी न वञे को नमूनो। हाँ चरे हुआ छा तुझी ॻाल्हि मां छो कंदुसि भला। जुमा बगैर पैसे जे पढ़ो ॼाणाए छॾी। मां तो कमरे में बैठी हुई है। अलाए अम्मा तू रुगो कमरे में बैठी हो जाए आराम सां बाहर घर जो ख्याल न कजाए। अड़ी हेडे इहा डाइण जनी त कोन आई ही। हां न मां मासी मासी छाजी मासी धूड़ जी मासी पकड़े ने जनी जे पुट छाहिद जा कम हुंदा इने छोरे मुजो दिलो भगवा सजो डी हुया गुलेली त सथ में फिरंदो थो वते तो घर घर में गुलेला हणंदो। हाणे मां कारे कंदसि हे दिलो मां हिन दिले जे बदरां हिन खां जे पंज दिला घर आया त मूंखे बि मञे मां हिन खे चङी तरह थी करे अचां। ये छा थी सम्झे समझो छा थो पाजे दिल में को खैर आई वयल है छा। अरे माई हेडे दे हवाली हो तुझे छोरो काथे आ छो माई तो सा खैर ता है
मुझे छोरे जो थी पुछी शादी कराईंदीस छा शादी त जडे थेस हाली त टंगो भनी खारे हेठो पूरे छडींदी सास पर माखे इहो बुधाए त यो आहे काथे